अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों मिला तमाम खुश आई खैर सां हूंदा दोस्तों। अॼु असां तव्हांखे सिंधी बहितरीन ड्रामो गुलाम हुसैन जे बारे में अपडेट ऐं न्यूज़ दोस्तों ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन ड्रामे में काफ़ी सारा बहितरीन ऐं ख़ूबसूरत कलाकार आहिनि, जंहिंमें आलिया चन्ना, ज़ुल्फ़कार बुर्दी, एस भट्टी, लाला सिकंदर, ॿिया बि काफ़ी सारा एक्टर आहिनि। हिन में मुल्क मलक काफ़ी सारा एक्टर आहिनि, बहितरीन एक्टर आहिनि। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा हली खान अब्बासी खे। ऐं दोस्तों मज़ीद वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी आल प्रेस कंदा। दोस्तों अॻिते तव्हांखे गुलाम हुसैन ड्रामे बाबति KTN जे सुपर ड्रामे बाबति अपडेट न्यूज़ तव्हां ताईं पहुची सघंदी। शुक्रिया, अॻिते ॾिसंदा वीडियो खे। असांजो मक़सद शेर सिंध जो लक़ब हासिल करणा। मुक़ाबलो अलाए कीअं थो हारायां, भले हुन लाइ मूंखे बेईमानी करणी पई बि कंदुसि। हाणे चाकर खाने जी का बि चाल न हलंदी, सिर्फ़ मलाखड़ो हलंदो। गुलाम हुसैन खे मुंहिंजे पुट जे मल सां मल वेड़ी पवंदी। अॼु मां शेर खे जीअरो न छॾींदुसि। उहो छा बाबा सां मल विढ़ंदो? गिदड़ जी यारी उठ सां कान थी ठहे। इन पहलवानीअ त असांजा वेड़ा ई वीरान करे छॾिया। जेसिताईं मां जमीला जी मुर्क न ॾिसंदुसि तेसिताईं मां मरी नथो सघां। तूं असां सां दुश्मनी कई आहे। जेकॾहिं शादी कंदुसि त हिन सिदरा सां कंदुसि। तुंहिंजो इहो ख़्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। हाणे असांजो जहिड़ो मलाखड़े जे मैदान ते थींदो।